बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, ही असां अवेस फार्म ते मौजूद आहियूं हाजी गुलाम सरवर हिंद सां गॾु। अॼोको सॼो ॾींहुं जेको सो असांजो अवेस फार्म जो नाम हो त अॼु सरें जिते 1200 एकड़ लॻल आहे त उन में मुख़्तलिफ़ प्लाट मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कयल, जंहिंमें हीअ हाजी प्लांटर ते कयल आहे या हू आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाँ साईं, ही प्लांटर ते कयल आहे। ही 2.5 फुट वारो प्लांटर आहे। अच्छा, त हाणे हीअ सरें सफ़ा माना मस्ती में बीठी आहे। हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे हिन सरें जी, त उन में माल लगण शुरू थी वियो आहे। ॾिसो न। अच्छा, हिन पासे का ॾेखार भला। हा साईं, फरियूं करे विया बाक़ाइदा। हीअ फुल फरिन में अची वई आहे। अच्छा, त हिन जी थोरी असांखे असांजे आबादगारनि खे ॿुधायो त हीअ प्लाट जेके आहिनि से पाण पोयां वीडियो जेका ॾिठी आहे या छा, उन बनी खां हीअ बनी ताक़तवर नज़र अचे पई, ऐं ॿियो त वॾी थी विया त लाज़मी खाद खुराक वधीक वरिती अथई। जनरल तौर ते कहिड़ी प्रैक्टिस आहे जेका तव्हां जनरल तौर ते जेका प्रैक्टिस कई पिया सॼी बनी ते 1200 एकड़ सरें ते? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, उन ते जीअं आहिनि न प्लाट आहिनि, उन ते अलॻि अलॻि प्रैक्टिस आहे। हिन ते जेका प्रैक्टिस थियल आहे, 1 बोरी DAP जी, 1 सल्फर ऐं 1 किलो माना 4 किलो हिन खे 4 एकड़ में। बोरी DAP जी 4 एकड़ में आहे। सल्फर जो बैग जेको आहे 4 एकड़ में। न ईअं सम्झो त 12 किलो DAP लॻल आहे एकड़ खे? 12 किलो DAP साईं। ऐं सल्फर घणो? सल्फर आहे उनजो बेंटोनाइट। हाँ, बेंटोनाइट सल्फर जो जेको कटो आहे न, वो 4 एकड़ में। वो कटो 25 किलो जो, माना 6 किलो एकड़ खे? जी जी। अच्छा, उन खां पोइ यूरिया केतिरो आयो आहे? यूरिया आयो आहे साईं, हिकिड़ो यूरिया आयो अथसि, हिकिड़ो आयो अथसि एमोनियम सल्फेट। अच्छा, अमोनियम सल्फेट में बि सल्फर आहे, ठीकु आहे। ऐं यूरिया जी बोरी अची चुकी आहे जी। अच्छा, हिन पोज़ीशन खां पोइ हिनखे अञा छा ॾिबो? न, हिनखे हाणे ॾींदासीं न साईं, असांखे पोटाश ॾींदासीं बसि, ॿियो हिनखे अची वियो आहे। ऐं उन इहो तव्हांखे ॿुधायां साईं, हाणे तव्हां ॿिए पासे बि असांजी जेका ॾिसी जीअं उहो बसरनार खेड़े ते या कल्टिवेटर ते पोकियल हुई, उन्हनि खे किथे अधु बोरी DAP ॾिनल आहे, किथे बोरी एकड़ खे ॾिनल आहे। हिते फ़क़ति 12.5 किलो? 12.5 किलो ॾिनल आहे, पर हिन जो रिज़ल्ट इंशाल्लाह उन बोरी खां वधीक हूंदो। प्लांटर में इहो फ़ाइदो आहे। माना उहा छा आहे जो प्लांटर में जॾहिं तव्हां DAP ॾियो पिया त उहो ॿिज बि गॾु ॿिज सां मिक्स था ॾियूं न। हीअ ॿिज जीअं पाड़ में ॿिज किरियो हुन सां गॾु सल्फर ऐं DAP जेको आहे मंझि किरी वियो। अच्छा, त उहा सेटिंग आहे। तव्हां भले हुन ते जगह न हिकिड़ी बोरी हू ऐं हिकिड़ी बोरी हू ऐं 4 किलो ॿिज विझो, तव्हांजी मर्ज़ी आहे। 5 एकड़ में हलाइणु चाहियो, 6 में हलाइणु चाहियो, जेको जिते तव्हां प्लांटर ते सेटिंग कयो, पर असांखे इहा 4 एकड़ जी। मतिलबु तव्हांजो जेको ज़हन कमु करे पियो या जेका तव्हांजी प्रैक्टिस आहे, उन मूजिबि जेको प्लांटर ते पाण DAP पोइ थोरो या घणो ॾियूं पिया, त उहो हुन आम छटे वारे भाण खां वधीक लॻे? बिल्कुलु सही। 12 किलो ऐं छटे में जेको ॾियूं था न, पाण हिकिड़ी बोरी था ॾियूं, उन खां वधीक रिज़ल्ट हिन 12 किलो जी आहे। ऐं तव्हां तजुर्बो भले हिन सां तव्हां फुटनि ते बि इहो करे ॾिसिजो। ॿिए पासे तव्हां बोरी ॾिजो सही, ऐं जेको 2-4 एकड़ कायो प्लांटर ते, उनखे तव्हां 12 किलो ॾिजो, हुन खां वधीक रिज़ल्ट ॾींदी। अच्छा, हाणे ॻाल्हि हीअ आहे त यूरिया जी तव्हां फ़क़ति नाइट्रोजन जी हिकिड़ी बोरी ॾिनी, इन खां पोइ नाइट्रोजन जो प्रोग्राम न आहे? हाँ, नाइट्रोजन जो को प्रोग्राम कोन्हे। सल्फर जी हिकिड़ी बोरी ॾेई छॾिजो, हुनजी एमोनियम सल्फेट जी। सही ॻाल्हि आहे। हाणे हिनखे जेको ॾियणो आहे पोटाश असांखे। अच्छा, पोटाश पोइ तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे त स्प्रे वारो ॾियो था या लिक्विड? न सर, असां उहो ॾींदासीं पाउडर, जेको पाउडर फार्म में कोन्हे, उहो खंदी में खंदी में। छो जो हिन में स्प्रे करणु ॾुखियो आहे, करे बि कोन सघंदा। हाली तव्हां 500 घाटी थी आहे। हा, बिल्कुलु वॾी थी आहे। या त को वॾो छा चवंदा आहिनि एयर स्प्रे हुजे, या त को ॿियो तरीक़ो। इहो ॾिसंदासीं, थी सघे थो हुनखे वरी माना ॿियो कटो बि ॾियूं। हाणे 2 एकड़ ते 12.5 किलो ॾींदासीं हींअर इहो पोटाश। जे ॾिसंदासीं हुन में रिज़ल्ट अञा बहितर अची, थी सघे थो वरी 12.5 किलो पोइ बि ॾियूंसि। त दोस्तों, दाणे जी साइज़ खे वधाइण जे लाइ चवंदा त पोटाश जो स्प्रे इहो जेको आहे सो ड्रिप कजे हिनखे। ऐं बाक़ी ॿी ॻाल्हि जेका मेन हाजी कई त हिनखे सल्फर जेको आहे उहो ऑयली सीड जेके बि आहिनि, जंहिंमां ऑयल या तेल निकिरे थो, त उनखे सल्फर जो इस्तेमालु जेको आहे सो वधि में वधि कजे, त जीअं वधीक पैदावार हासिलु करे सघिजे। बाक़ी जेका हीअ पोज़ीशन ॾिसूं पिया, हीअ सरें जेका असां 20 मण वारी कोन्हे को, हीअ इंशाअल्लाह ताला 25 खां 30 मण थियो। जेको हुनजो लुक आहे, जेको अंदाज़ स्टाइल आहे, त हिते बि को 100-150 एकड़ हिन टुकड़े में लॻल आहे। सॼी अहिड़ी सरें आहे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।